बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां सूरह बक़रा कयूं था पिया इंशाअल्लाह ताला ऐं असांजो हींअर आयतूं आहिनि 200 हिते थींदियूं सॉरी साईं हे थींदो 200 2222 222 खां 228 ताईं 222 खां 228। हिनखे हिकिड़ो सेकंड हिनखे थोरो बल्कि ते ई था ॾियूंसि। ठीकु आहे 228 ठीकु थी वियो। अच्छा इहा बि हक़ी आहे छा आहे इहो बि मोमिननि लाइ हुकुम आयो आहे ऐं इन में जॾहिं असाबनि सॻोड़नि सुवाल कयो आहे उन जा जवाब ॾिना विया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवाल कया अथऊं पिया छो जो नओं मुआशिरो थी वियो न। हिकिड़ो हुयो जाहिलियत जो ज़मानो जेको मके मुकरमा में छड़ो त ईमान जी पाबंदी त ईमान आणनि वॾी ॻाल्हि त इहा ई त शिरक मुनकरी ईमान आणनि। हाणे मदीनो मुबारक जॾहिं थी वियो न मदीने मुबारक में त शिरक जी ॻाल्हि ख़तमु थी वई हुते है न। उन खां पोइ हाणे हुयो त इहो मुआशिरो कीअं ठहे जेको आहे जेको मुस्लमाननि जो प्योर मुआशिरो हुजे उन में काफ़ी ॻाल्हियूं हुयूं। ॾिसो तव्हां पहिरीं क्वेश्चन आया त यतीम सां कीअं डील कजे, शराब जे बारे में छा आहे, तला हुन जे बारे में छा आहे, जेको आहे हज जे बारे में ॾींहंनि में किताल आहे न आहे, इहे काफ़ी ॻाल्हियूं हुयूं उन जा जवाब मिलिया पए। हाणे हिते ईंदो हैज़ बाबति जेको औरतुनि जो मामला आहिनि कसम जेके माण्हू खणनि था औरतुनि जे बारे में ऐं तलाक बाबति। सो इहो सॼो जेको आहे न औरतुनि बाबति आहे जेको साईं शेयर कयो जेको हुन में वटि हुन में इहो आहे त औरतुनि बाबति उन जा चंद जेके शरीयत में कानून अचनि था पिया क़ुर पाक में। इहा आहे थोरो सेंसिटिव इन हवाले सां त क़ुर पाक जूं ॻाल्हियूं अलाह पाक जीअं चवंदा आहिनि शरअ में शर्म न आहे। इन करे हिकिड़ी वॾी हिकमत आहे इहा त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जॾहिं मर्द सुवाल कंदा हुआ त के सुवाल अहिड़ा हूंदा जेके औरतूं न करे सघियूं हुजनि। के बोल्ड हूंदा आहिनि माण्हू खे पुछी सघंदा आहिनि पर औरतूं जेकॾहिं जीअं हया जे करे को शर्म जे करे का ॻाल्हि पुछण खां नबी सॻोड़े सां त को मने कोन यकीन हूंदो हुयो। पोइ बि केॾी वॾी हिकमत अलाह पाक जी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांजी अमड़ घरवारी जेका बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन्हनि खां खोड़ सुवाल पुछिया विया। उहो वधीक आसान हूंदो ऐं इहो ई हिकमत आहे त अलाह पाक जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थ्रू जेकॾहिं ॿियूं तइलीमात मिलियूं पए मर्दनि खे त औरतुनि जे बाबति ख़ासि तौर ते जेको बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला खां बल्कि वॾा वॾा असाब सॻोरा उन्हनि खां तइलीम वठंदा हुआ उन्हनि खां सुवाल पुछंदा हुआ। माशा अल्लाह। बहरहाल उहो इहो आहे। हाणे 222 खां 28 जॾहिं पढ़ंदासीं त असां 222 ऐं 23 इहे ॿ आयतूं गॾु आहिनि निकिरियूं उन मामले में। पहिरीं उन्हनि खे ॾिसंदासीं उहे कंहिंजे बाबति आहिनि उहे हैज़ बाबति आहिनि जेके असां अंग्रेज़ी में मेंस्ट्रुएशन टेस्ट जेको पीरियड चवंदा आहियूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक हिते ॻाल्हियूं कयूं आहिनि पर कुझु ॻाल्हियूं खणी असां चवंदा आहियूं जेके असां ज़ाहिरी तौर ते हिक ॿिए सां डिस्कस न कंदा आहियूं छो जो इहे मुनासिबु न हूंदियूं आहिनि इख़लाक़ी तौर ते पर शरीयत में इहे शयूं आहिनि ऐं क़ुर पाक में हिन जो ज़िक्र आहे पर ॾाढो सुहिणे नमूने ज़िक्र आहे। अॻिते अञा हिकिड़ी ॿिनि इन्हनि खां पोइ ॿी आयत ते ईंदासीं उन जे लाइ माण्हुनि ॾाढो उन्हनि खे ग़लति नमूने इंटरप्रेट कयो आहे ग़लति रंग ॾिनो आहे ऐं किन मां ज़ाती तौर ते हिकु ॿिनि मूंसां ॻाल्हायो आहे त इहो क़ुर में तरीक़ो आहे त इहो ॻाल्हि करे ईअं जेकॾहिं हक़ीक़त करे ॾिसंदासीं त एॾो बहितरीनु तरीक़ो आहे क़ुर जो कोई ग़लति त थी नथो सघे न। इहो इंसान जी पंहिंजी ख़ामी आहे ख़राबी आहे जो जेकॾहिं क़ुर जी आयतुनि खे सम्झे त इहे एतिराज़ जोॻियूं आहिनि नौज़ बिल्लाह मिन्ना। पर अलाह पाक जो अरबी जो तव्हां तरीक़ो ॾिसो ॾाढो सुहिणो तरीक़ो आहे क़ुर पाक में। बहरहाल हीउ बि टॉपिक वॾो आहे जेको असाबनि सॻुरनि हाणे कीअं पुछियो आहे आयत अचे थी पई वयस अलू न का ऐं हिते हुजणु खपे ऐं उहे पुछनि था यस अलू न माना सुवाल कनि था क माना तोखां ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल हैज़ बाबति। पोइ अलाह पाक फरमाए त कुल चओ हुआ अज़न त उहा तकलीफ़ आहे। हाणे हिते तव्हां क़ुर तर्जुमे में ॾिसंदो न हुन लिखी आहे पलीती आहे
पलीती लिखणु मुंहिंजे ख़्याल में खणी ग़लति न बि हुजे, इन करे मूं हिते रखियो आहे पलीती बि, छो जो अॻिते जेको आहे तहारत जी ॻाल्हि थी अचे, त उन हिसाब सां हिते पर त ग्रामेटिकली लफ़्ज़ जी माना जेका आहे न उहा, ऐं मां ॿियनि सभिनी खे दावत ॾींदुसि त जेकॾहिं हिकिड़ो अथव क़ुरान हाइव्स, जो मां इनशाला तव्हां ते शेयर बि कंदुसि खणी ग्रुप ते, क़ुरान हाइव्स में हिन 222 जे बाबति जेकॾहिं कंहिंखे वधीक जांच करणी हुजे, ॿुधणो हुजे, त अदन हे जेको आहे न नौमान अली, उस्ताद नौमान अली, उनखे ॿुधो, उन ॾाढो सुठो हिनखे डिस्क्राइब कयो आहे। ठीकु आहे न। ॻाल्हि इहा आहे त ग्रामेटिकली अज़न जेको आहे न पलीती न आहे, छो न ॻाल्हि आहे त माण्हू तर्जुमो त कनि था पिया, पर उन खां अलावा हिकिड़ी शइ जेका असल जेको हुनजो माना आहे न, उहा जॾहिं न ॿुधाए बि त उनजो मैसेज बि ग़लति वेंदो आयत जो, ऐं ईअं ई थियो आहे। कुल हुआ अज़न, त उहा तकलीफ़ आहे, उहा माना औरत जे लाइ उहो तकलीफ़ जो वक़्तु आहे, इहो ख़ुशी जो वक़्तु न आहे हुनजो, हुन लाइ मसाला आहिनि पंहिंजी जाइ ते, हुन में उहा तकलीफ़ आहे। पलीती बि तव्हां चओ था पिया, त उन खां लफ़्ज़ जो सही मतिलबु त कढो, उहा तकलीफ़ आहे। क़ुर पाक ईअं थो चए, ॾुखियाई आहे। फ़ातज़ुलुन निसाअ फ़िल महीद, पोइ तंहिं करे पंहिंजी निसा माना औरतुनि जे वेझो न वञो। हाणे वेझो न वञो, वला तक़रबू माना उन्हनि सां जेको आहे न वेझा न वञो, ईअं तल्क़त न रखो। वला तक़रबू हुन, तक़रब माना भरिसां वञणु, त क़रीब वञणु। ठीकु आहे। वला तक़रबू हुन हता यतहुरन, हाणे हिते इहो आयो आहे, जेसीं ताईं उहे वेझा न वञो, जेसि ताईं पाक थियनि। हाणे वेझा न वञो जो मतिलबु इहो न आहे त माण्हू को भरिसां ई न बीहे कंहिंजे, उहा बुर्ची खाने में बि न अचे। ऐं को ज़मानो तव्हां पुराणो ॾिसंदव, थोरो हिस्ट्री में वेंदव, त जंहिं वक़्तु इहो थींदो औरतुनि सां, त उनखे कढी ॿाहिरि रखंदा घरनि मां। इन कमाल आहे, मुआशिरो असांजो अहिड़ो रहियो आहे जो औरतुनि खे इहे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं आहिनि इस्लाम में। हाणे इहो जेको आहे न, त उन्हनि जे वला तक़रबू न वझो उन्हनि जे, इहो उहो ई आहे त जेको औरत ऐं मर्द जो हिकिड़ी तालुक आहे, उन खां परे रहो। बाक़ी त ॿियो सभु दुनिया जा कम हलंदा पिया, गॾु घुमो फिरो, रहो, वेहो, घुमो सुम्हो, छो कहिड़ो फ़र्क़ु थो पए, का ॻाल्हि न, गॾु खाओ पीओ। ठीकु आहे न। एसि ताईं खेनि वेझा न वञो। ॾिसो अलाह पाक जा लफ़्ज़ केॾा सुहिणा बहितरीन लफ़्ज़ आहिनि, जंहिंमें हर को सम्झे थो त मतिलबु छा आहे। वेझा न वञो मतिलबु उहा उन रिलेशनशिप पर्टिकुलर जी ॻाल्हि आहे, जेसीं ताईं पाक थियनि। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे हिते, पोइ जॾहिं फैज़ा ततहरन फ़ातुहुन्न मिन हैसु अमरकुमुल्लाह। ठीकु, इनखे एसि ताईं था खणूं। पोइ इहो आहे त पोइ जॾहिं बिल्कुलु पाक कनि पाण खे, फ़इज़ा, ऐं जॾहिं पोइ जॾहिं ततहरन, पाक पाण खे। हाणे असांजे हिते तर्जुमो थियल हुयो पाक थियनि, भई पाक कीअं थींदियूं, माना इहा का उन्हनि जी ज़ाती पलीती त न आहे त पाक थींदियूं, या उन्हनि खे नौमान अली ख़ान जो इहो चवणु आहे त हिते ईअं बि त कोन्हे लिखियलु न त फ़इज़ा तुतहरन अल्लाह, जेसिताईं उन्हनि खे अलाह पाक करे तेसिताईं उन्हनि जे वेझा न वञो। कमाल आहे न। इहे उस्ताद आहिनि, इहे सम्झनि था पिया, इन्हनि जी अरबी ते ग्रिप आहे, उहे सम्झनि था पिया त इन्हनि जा लफ़्ज़ छा आहिनि, उन्हनि खां ई असां सिखूं था पिया। ज़रूरु मां बि किन उस्तादनि खां पढ़ियो आहे, किथे सिखियो आहे, ॿियनि खां ॿुधो आहे। नौमान अली ख़ान उन्हनि मां वन ऑफ दोस्त तमामु बहितरीन जेको आहे उहो सम्झाणी न ॾींदो आहे अरबी जी। ॻाल्हि इहा आहे त उनजो त को इहा ज़ाती उन्हनि जी का पलीती त न आहे, त औरत त का पलीत न थी न, इन जे करे का औरत पलीत न आहे, नऊज़ बिल्लाह मिन, जो हुनजे वेझो ईअं न वञिजे, या हुनखे हथ बि न हणिजे, या उहो मानी बि न पचाए। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल-अली अज़ीम। इहा ॻाल्हि तमामु सम्झण जी आहे, तमामु अहम आहे। असांजे मुआशरनि में वल्लाह आलम अॼुकल्ह आहे या कोन्हे, पर जेकॾहिं कंहिंखे इहा ग़लतफ़हमी आहे त उहा कढी छॾे। इहो वक़्ती नापाकाई आहे, वक़्ती नापाकाई आहे। उन नापाके में निमाज़ न आहे पढ़णी, रोज़ो न आहे रखिणो, बाक़ी ॿिया त सभु कम हलनि पिया। ठीकु आहे न। उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बिल्कुलु पाक कनि पाण खे, यानी कीअं गुस्ल करे, नापाके जो गुस्ल थींदा, पाक थी वेंदो माण्हू। बसि जॾहिं ॾींहं ख़तमु थिया, पाक जो गुस्ल हूंदो, पाक थी वियो, पोइ वरी निमाज़ शुरू जेको बि आहे। ठीकु आहे न।
अच्छा तॾहिं ॾहान अचो। हाणे ॾिसो वली लफ़्ज़ कहिड़ा लिखिया आहिनि, फ़ातू हुन, तॾहिं ॾहान अचो। हूअं चओ तकरा वला तकरबू, उन्हनि जे वेझो बि न वञो, पोइ तॾहिं अचो। उहा ई ॻाल्हि आहे जेको ज़ाल ऐं मुड़ुस जो पंहिंजो रिलेशनशिप आहे। फ़ातू हुन, पोइ उन्हनि न अचो। कीअं? मिन हैसु अमरकुम, जंहिं वाट खां अलाह अव्हांखे मोकल ॾिनी आहे, यानी फितरत मुताबिक़। असां जेकॾहिं ॾिसूं त असांजे मुआशरे में यानी एॾी बुराई फैलियल आहे जो मर्द ॼाणींदे बि ग़लति ॻाल्हियूं कनि था पिया ऐं औरतुनि खे इनकार नथी करे सघे। ॻाल्हि इहा आहे त इहो कंहिंखे चयल आहे? ई मर्दनि जे लाइ हुकुम आहे। मिन हैसु अमरकुम, जेको अलाह तव्हांखे हुकुम ॾिनो आहे। छो जो हीउ जेको निकाह थिए थो पियो, इहो त माना असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुनत मुबारक आहे ऐं हिकिड़ो फैक्ट आहे, हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो जेको आहे न, यानी जीअं ॿधण में ॿधिबो आहे, असां सिंधी में ॿीअं चवंदा आहियूं त बाक़ाइदे जेको माण्हू ॿधिजी विया, हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे। उन कॉन्ट्रैक्ट जा हिकिड़ा जेके मुआशरे में जेके ज़िमेदारियूं औरत ऐं मर्द जूं हूंदियूं, औरत ऐं मर्द जे ॿिन्ही जे ज़ाल मुड़ुस जे फैमिली मेंबरनि जूं कुझु आहिनि पंहिंजी जाइ ते, उन कॉन्ट्रैक्ट जा हिकिड़ा अलाह उसूल रखिया आहिनि। माना जेकॾहिं को भञकड़ी करे थो पियो त माना अलाह जे उसूल जी भञकड़ी थो करे। पोइ अलाह पाक अॻिते जेको चवे थो पियो, इन अलाह युहिब्बु तवाबीन। हाणे हिते लिखियल आहे छो त दोस्त रखंदड़ आहे अलाह तौबा कंदड़नि खे, ऐं पिणु दोस्त रखंदो आहे अलाह पाक, मतिलबु इहो ई थींदो अलाह पाक मुततहिरीन पाकाई कंदड़नि खे। इन में ॿ ॻाल्हियूं अची थी वञनि, तौबा बि अची वई ऐं पाकाई बि अची वई। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं अलाह पाक चओ त बेशक, माना छो त माना हीउ बेशक आहे, बेशक अलाह हिते लिखियल आहे दोस्त रखंदो आहे। मां हिनखे दोस्ती रखी छॾियो, छो जो इहो बि माना प्यारु कंदो आहे। हुब माना प्यार थींदा न, प्यारु कंदो आहे कंहिंसां जेके तौबा कंदा आहिनि ऐं जेके पाक थींदा आहिनि। हाणे इहो ई मर्दनि जो सेहो आहे। पाक करण लाइ वरी औरतुनि जो न आयो आहे, हीउ मर्दनि जे लाइ आहे, हा न। इहो बि तवाबीन वयो बि मुततहिरीन, यानी तौबा ऐं पाकाई अलाह पाक ॿिन्ही सां युहिब अलॻि आंदो आहे। ईअं न आहे त इन अलाह युहिब तवाबीन वल मुततहिरीन, ईअं बि आयत थी सघे पई, पर अलाह पाक एक्सप्लिसिटली यानी चइजे त ज़ाहिर करे चयो आहे त तौबा कंदड़नि खे ऐं मुततहिरीन खे। इंसान को ग़लती थी वञे त पहिरियों कमु इहो आहे त पंहिंजी ॾोह मञे। जॾहिं मञींदो त तौबा कंदो, ॾोह न मञींदो त माण्हू ज़िद ते हूंदो, जेको ज़िद ते हूंदो उहो इनकार कंदो, जेको इनकार कंदो हक़ जो उहो शैतान जो साथी थी वियो। छो जो शैतान इनकार कयो। इनकार छाजे करे कयो आई? तकबर जे करे। माना तकबर जेको हिकिड़ो आहे न, इहो ई इंसान खे तबाह करण लाइ पहिरीं निशानी आहे। तकबर, पंहिंजे इल्म ते तकबर हुजे, मालो औलाद ते तकबर हुजे, पंहिंजी सिहत ते ताक़त ते तकबर हुजे, पंहिंजी पोज़ीशन ते तकबर हुजे, पंहिंजी सूंहं ते तकबर हुजे, जीअं अबू लहब खे हूंदो, वॾो तकबर हूंदो हुनखे। ॻाल्हि इहा आहे त तकबर न थिए त पोइ माण्हू नेठाई हुजे, ख़ुशू हुजे, ग़लती थी वई, इंसान अलाह ॾे रुजू करे, तौबा करे, पोइ उन शइ खां परे रहे। उहो ई हुबुल मुततहिरीन। हाणे मुततहिरीन में जॾहिं अचे थो पियो त पाकाई अचे थी, यानी तौबा थींदी, को ज़ाहिरी को फ़ैल थी वियो, फॉर एग्ज़ाम्पल मुत पाकाई जेका आहे न, इहा पोइ वुदू थी वञे या गुसुल थी वञे कंहिं बि तरीक़े जो। ऐं मूंखे कंहिं हिते दोस्त चयो त साईं ॿारनि खे सम्झाए त गुसुल कीअं थो थिए, जेको आहे जेको ताल थो थिए ज़ाल मुड़ुस जो, या अदरवाइज़ जेके छोकिरा वॾा था थियनि उन्हनि ते जॾहिं पाबंद अची थो वञे त उहो इहो आहे। हाणे हिन में छा आहे त गुसुल में ॿ ॾाढा फ़र्ज़ आहिनि, उहो यादि रखणु खपे। सॼी बॉडी खे धोइणो आहे, ठीकु आहे न, ऐं हिन गुसुल जा पाक थियण लाइ ॿ हिकिड़ी तमामु लाज़मी ॻाल्हियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? 3 दफ़ा वात में गुरड़ा करणा, जे निड़ी ताईं पाणी पुॼे, करे ईअं पुॼे, ठीकु आहे। वॾे आवाज़ सां करे ज़रूरी न आहे, नंढो आवाज़ हुया न, निड़ी ताईं पाणी पुॼाइणो आहे 3 भेरा,
ऐं नक में पाणी विझणो आहे जेका नक जे मथे ताईं पाणी न वञी लॻे, हीअं करे हीअं में न वेंदो पाणी मथे, कॾहिं न वेंदो जेसिताईं माण्हू मथे करे पुॼाए न ईअं। इहो 3 दफ़ा करिणो आहे। इहे तमामु लाज़मी आहिनि फर्ज़, माना फर्ज़ आहे इहे। उन खां पोइ मथे पूरे खे पाणी लॻे ऐं सॼे जिस्म खे पाणी लॻे, जेको जिस्म जो सो ख़ुश्क न रहे। हा जेकॾहिं कंहिंखे ज़ख़म आहे, का त नथो करे सघे, का ॿी का ॻाल्हि न आहे, हुनखे पटी ॾेई थो छॾे, ॿी का ॻाल्हि ॾेई थो छॾे, या उहो हिसो जेकॾहिं ख़ुशि थो रखी छॾे, त पोइ वरी छा आहे, इहो बि तबाह बि न, अलाह बख़्शींदड़ आहे, अलाह तौबा कंदड़ खे बख़्शींदड़ आहे। माण्हू ग़लती करे थो, तौबा करे थो, ऐं जेकॾहिं हिन में बि जेकॾहिं मुसल में का कमी पेशी थिए थी तबियत जे करे, त अलाह साईं ॼाणींदड़ आहे, अलाह साईं ॼाणींदड़ आहे। छो जो अमल जो दारो मदार इहा हदीस मुबारक आहे, जेका पहिरीं नंबर आहे मुंहिंजे ख़्याल में सूरह बुखारी में, बुखारी जी किताब में, वल्लाह आलम, हा इहो कंफर्म नथो करे सघां, पर असां सभिनी खे नंढे हूंदे असांखे इहा ख़बर हूंदी। अमलनि जो दारो मदार छा थिया, नियतुनि ते आहे, मफ़हूम हुनजो इहो आहे, अल अमाल बिन्नियात। कोई बि अमल आहे न, उहो दिलि जी नियत उन सां कहिड़ी शामिल आहे, उहो अलाह थो ॼाणे पियो। त नियत चङी आहे, कमु ग़लति थो थी वञे, घटि वधाई थी वञे न, अलाह नियतुनि खे ॼाणींदो न, नियत जा बहिरा ॾींदो आहे। असां नंढा हूंदासीं, अम्मा चवंदी अलाह नियतुनि जा बहिरा ॾींदो आहे, माना मुंहिंजी नियत चङाई जी आहे, मां करे सघां न बि कंहिंसां चङाई, पर मुंहिंजी सोच चङी आहे, त अलाह पाक उन जो बि मूंखे चङो बदिलो ॾींदो। त इन अलाह बेशक अलाह, हाणे क़ुर पाक त अॻे बेशक आहे न, सॼी शइ बेशक आहे, पर अलाह पाक क्लियरली चए थो पियो त इन अलाह बेशक अलाह, छो त अलाह इहो बि तवाब बि न, इहो हिब जो लफ़्ज़ आहे, कमाल न आहे। अलाह हुनखे प्यार थो करे, दोस्त बि रखे, जेकॾहिं तर्जुमो हुजे त अलाह जंहिंखे दोस्त रखे, तव्हां छा था सम्झो, असां लाइ कोई दोस्त केॾो अहम हूंदो आहे। असां कंहिंजा दोस्त सुठा हुजूं न, असां लाइ एॾी अहमियत हूंदी आहे, जे हद न आहे। असांजे रेफरेंस ते, असांजी कंहिं ॻाल्हि ते, असांजे चवण ते दोस्त माना पंहिंजो वक़्तु ॾींदा, पंहिंजे मदद कंदा, हर क़िस्म जी जेका हूंदी, ईअं आहे न। जेके अलाह दोस्त रखंदो, उन सां अलाह कहिड़ी भलाई न कंदो। ऐं अलाह प्यार कंदो आहे पाकाई कंदड़नि खे। असां वटि हिकिड़ो ॿियो वॾो मसइलो आहे, पाकाई असां निमाज़ ते जॾहिं वेंदा आहियूं, असां सभु वुदू करे वेंदा आहियूं, जुमे ॾींहुं गुस्ल बि कंदा आहियूं, पर असां खां परफ्यूम हणणु विसरी वेंदी आहे। ऐं असां जॾहिं के मज़ूरी करे अचनि था, के बि वञनि था, जुमे निमाज़ में तव्हां ॾिसो, जैकेटियूं लाइ असां हिते कैनेडा में बि रखंदा आहियूं, त जैकेट जो जेकॾहिं न भरिसां वञे त एॾी स्मेल पई ईंदी आहे, उहा चाहे खाधे जी हुजे, चाहे पघर जी हुजे। जॾहिं त असां सुनत जी ॻाल्हि कंदा आहियूं, त मूंखे बि तमामु घटि आदत हूंदी, पर पोइ जॾहिं मूंखे अहसासु थियो त इहा सुनत मुबारक आहे, भला हूअं जेकॾहिं सुस्ती था कयूं, नथा आणूं, त कम अज़ कम भला सुनत मुबारक ते अमल कयूं। ॿियूं सुनत ते अमल कयूं था न पिया, न भेॾी ते जेकॾहिं सुथड़ खणी था अचूं, पंहिंजी पेंट बि खणी था अचूं, उहो बि छड़ो मस्जिद में वञी, जंहिंमें का त गुरूर त हूअं ई कोन्हे को, गुरूर त थींदो आहे ॿाहिरि, असां मस्जिद में वरी पाचा उपता मथे कंदा आहियूं। ॻाल्हि कंसेप्ट जी आहे। असांखे हिकु त असां पाण ग़लति सम्झो आहे, पाण पढ़ियो कोन्हे, ॿियो असांखे सम्झायो ग़लति पियो आहे। उते वर मथे करे, उते करे निमाज़ पढ़ींदा आहियूं, वरी हेठि करे वरी ओड़ी मगरूरी, ओड़ी चोरी, ओड़ी बेईमानी, ओड़ी रिश्वत, ओड़ो ई जेका माण्हुनि सां बुरो ॻाल्हाइणु, किनूं ॻाल्हाइणु, ओड़ो ई बेईमानी करे शयूं विकिणणु, ओही बेईमानी करे अधु कलाक जो ब्रेक आहे त हुनखे कलाक करे छॾणु, पैसा त कलाक जा वठंदासीं, अधु कलाक जो ब्रेक हूंदो, अधु कलाक ईअं हणी छॾींदासीं, असां सम्झंदो निमाज़ पढ़ी आया आहियूं। हिते त पार्किंग जो मसइलो हूंदो आहे। कैनेडा में असां तव्हांखे ॿुधायां, अमेरिका जी ख़बर त कोन्हे मूंखे, कैनेडा में असांजी मस्जिदुनि में डेज़िग्नेटेड पार्किंग आहे। उन खां पोइ चइबो त बाबा हीअ पाड़े वारी जी पार्किंग में न बीहारियो। असांजा माण्हू लिटरली उते ॿिया माण्हू वॉलंटियर बीठा हूंदा आहिनि, जेके उन्हनि खे मना कंदा आहिनि, जेके देरि सां ईंदा आहिनि, त बाबा परे वञी बीह। हाणे परे जे करे बीहारनि था पिया, पंधु करे अचनि था, छो जो हू आया आहिनि ॿी रकत वारे टाइम ते, पहिरियों अची न सघिया कंहिं सबब जे करे। हाणे ॿी रकत ताईं जेकॾहिं परे बीहारनि था ऐं पोइ वॉक करे मस्जिद में अचनि था, त निमाज़ पूरी थी वेंदी। इन करे पराई पार्किंग में बीहारींदा, भले हुते टिकट लॻे या छा थिए, पर पराई पार्किंग में बीहारींदा, निमाज़ ॿी में वञी शामिल थींदा रखत में। तव्हांखे कंहिं चयो आहे इहो त इहो को सुठो अमल आहे, त ॿिए जी पार्किंग में बीहारे करे पोइ तव्हां निमाज़ पढ़णु वञो? माना इहे सभु ॻाल्हियूं असांजे मुआशिरे में आहिनि, असां को हक़ीक़त खां परे आहियूं न, क़ुर पाक जी तइलीम खां असां बाक़ाइदे परे आहियूं।
ऐं इहा ई ॻाल्हि कईसीं पई त मुतहरीन इहो हलियो पए त जॾहिं तव्हां जुमे जी निमाज़ ते वञो था, असांजी ई पढ़ो था, सुभाणे सां सुबुह जो वञूं था पिया, त असां पाण खे ख़ुशबू हणी छो था वञूं त जीअं ॿियनि खे तकलीफ़ न थिए। वात में बुरुश छाजे लाइ आहे? ॾंदणु कबो आहे, ॾंदणु छाजे लाइ आहे? असां में काफ़ी ग़लतियूं आहिनि, मूं में आहिनि, ॿियनि में जेके बि आहिनि, उन्हनि खे ख़तमु करणु खपे इहे शयूं इंशाअल्लाह। हलूं था त अज़न माना तकलीफ़। इहा तकलीफ़ जिस्मानी बि थी सघे थी पई, ज़हनी बि थी सघे थी पई, मुआशरती तकलीफ़ बि थी सघे थी पई। हिन में तव्हां पाण सम्झी सघो था पिया त कीअं माण्हू उन शइ मां गुज़रंदो त कहिड़ी कहिड़ी प्रॉब्लम थी सघनि थियूं पयूं। ऐं इहा वक़्ती तकलीफ़ आहे, इहा वरी गुज़री वेंदी वरी ॻाल्हि। ठीकु। ॿी ॻाल्हि इहा त हिते लफ़्ज़ नजस न आयो आहे, त नजस न आहे इहा त जेकॾहिं कंहिंखे इहो टाइम हुन ते अची वियो कंहिं औरत ते या छोकिरी ते त उहा नजस थी वई, कॾहिं बि न। इहो जॾहिं सुवालु पुछियो वियो त या सरूक अनिल महीद त पोइ आयो हुअ अदन, इहा तकलीफ़ आहे, उन वक़्तु उहो दौर में तकलीफ़ में गुज़रे थो पई बसि। पोइ अलाह पाक फरमाए थो हाणे 223 आयत में त निसाउकुम हर्सुलकुम, इनखे तमामु ग़लति सम्झियो वियो आहे असांजी आयत खे। मां सम्झां थो वल्लाह आलम, अलाह बहितर ॼाणंदड़ आहे। जिन तफ़सीरूं लिखियूं आहिनि उन्हनि लफ़्ज़ जेके लिखिया आहिनि उहे ज़ाहिर ॻाल्हि आहे तर्जुमे जा आहिनि। पोइ जिन खे अॻे तव्हां सूरह बकर में शुरू में पढ़ंदव न त उहो आयो आहे त अलाह पाक जॾहिं जेको मच्छर जो मिसाल आहे उन ॾियण खां बि न कंदो आहे। इन अलाह ला यस्तही ऐं मसला जेको आहे उहो आहे मौइज़तुन, माना हुनजो सॉरी मच्छर जे मिसाल ॾियण खां अलाह साईं न जेको आहे कंदो आहे, हया कंदो आहे, त भले उन खां बल्कि नंढी शइ जो बि मिसाल ॾींदो। पर पोइ छा आहे फयालमून अन अल हक़ में रबिम, जंहिंखे ॼाणींदा आहिनि जेके अलाह में यकीन रखनि था, वल्लज़ीन आमनू, जेके अलाह में ईमान रखनि था, उहे ॼाणनि था त अलाह जे तरफ़ां हक़ आहे, उहे मञे छॾींदा आहिनि। पर जेके न मञींदा आहिनि उहे छा चवंदा आहिनि? इन मिसाल में अलाह जो कहिड़ो मतिलबु आहे? इन मिसाल ॾियण जो अलाह जो मतिलबु छा आहे? सुवाल कंदा आहिनि अलाह ते। त क़ुर जी आयत उहा ई कंहिंखे हिदायत थी ॾे, कंहिंखे अञा गुमराही में वठी थी वञे। पर क़ुर जी आयत उहा ई आहे। इहो इंसान जो ज़हन आहे, इंसान जी सोच आहे। अलाह में यकीन आहे, क़ुर में यकीन आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन आहे। इहो सॼो डिफाइन करे थो पियो त तव्हां क़ुर जी आयत कीअं था सम्झो। मञो था हुन अलाह जो हुकुम खे, हुन ते एतिराज़ था कढो, ऐं माण्हू हुन ते एतिराज़ कढिया आहिनि। छो? मतिलबु हिन जो कहिड़ो आहे? ॾिसो अलाह पाक ते फरमायो आहे ज़ालूं अवां जूं पोख आहिनि अवां लाइ, पोइ अचो पंहिंजी पोख ॾांहुं जीअं ये वणेव। वठी आया दही बि जेको जी साईं, हेलो जी। अच्छा, हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे न, हक़ीक़त में इन ते मां बि सम्झां थो त माण्हुनि जेको आहे इन माण्हुनि खे जेका ग़लतफ़हमी थी आहे त इहो ग़लति लफ़्ज़ आहिनि, उहे क़ुर जा लफ़्ज़ ग़लति न आहिनि, जिन माण्हू तर्जुमा कया आहिनि न। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि जेको लिखियो आहे न पंहिंजी पोख ॾांहुं जीअं वणेव तीअं, मां सम्झां थो इहो तर्जुमो सही न आहे। छो जो इन में माना मर्द खे हर कंहिंजी हर तरह जी इजाज़त मिले आहे, जीअं वणेव तीअं। पर इन जो जॾहिं मां अंग्रेज़ी में तर्जुमो ॾिठो ॿिनि जाइनि ते, मां ॾिसां थो माल क़ुर हिकिड़ी ऐप आहे, मां शेयर बि कई, ऐं ॿियो बि हिकिड़ी क़ुर हाइव्स में बि जेको मां हाणे ज़िक्र कयो, इन में तव्हां मां ॿिया किताब न ॾिसी सघां, टाइम कोन्हे को। हींअर मां कंहिं ॿिए जे घर में वेठो आहियां, मां पंहिंजे घर में बि न आहियां, त इहो थोरो महीनो मुंहिंजे लाइ आहे थोरो डिफिकल्ट आहे, इन करे टाइम घटि थो मिले। त इन जो मतिलबु आहे हीउ जेको लफ़्ज़ आहे न अन्ना शेतुम, जीअं वणे, शेतुम माना तव्हांजी मर्ज़ी, अन्ना शेतुम जीअं वणेव तीअं हिननि कयो आहे न। अन्ना जो मतिलबु इहो सही न आहे। इन जो मतिलबु हुजे जॾहिं जॾहिं बि वणे तॾहिं। इहो मां पोइ ठहे थी ॻाल्हि, छो जो शादी थींदी इन करे आहे, इंसान जी ज़रूरत आहे, त जेकॾहिं ज़रूरत पए जहिड़े वक़्तु दिलि चवे थी पई माण्हू इजाज़त, उहे रुकावट त आहे कोन का, सवाइ इन जे ॿ रुकावटूं आहिनि। जेकॾहिं हू उन टाइम में आहे औरत त न वञिणो आहे, ऐं ॿियो जॾहिं बि वञिणो आहे त फितरत मुताबिक़ जेको अलाह जीअं इजाज़त ॾिनी आहे। ॿ ॻाल्हियूं आहिनि, बाक़ी ख़तमु। ऐं पर टी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, जेको तर्जुमो अंग्रेज़ी में हिकिड़ो मूं ॾिठो, मूंखे ॾाढो वणियो उहो, मां तव्हांखे हुनजो ॾेखारियां थो नेक्स्ट स्लाइड में। हुन में हाणे हिन जी माना इहा आहे त ज़ालूं अवां जूं पोख आहिनि अवां लाइ, पोइ अचो पंहिंजी पोख ॾांहुं जीअं वणेव तीअं। जेको चवे थो मां हिनखे ईअं चवंदो त जॾहिं वणेव तॾहिं, ऐं पाण लाइ चङा कम अॻे मोकिलियो। पर अलाह पाक आयत ते ख़तमु कोन कई आहे, क़द्दिमू लिअन्फुसिकुम,
पंहिंजे लाइ चङा कम अॻे मोकिलियो। माना ईअं न थिए त ज़ाल ऐं मुड़ुस जे रिश्ते में तव्हां पंहिंजे लाइ ग़लति कम अॻिते मोकिलियो। हिकु त फितरत खां हटी करे, ॿियो जिन शइ में रुकावट आहे उहो अलाह जो हुकुम न मञी उहो कमु करण जे करे। ऐं टीं ॻाल्हि इहा, तव्हां जेकॾहिं घरवारी सां तव्हांखे ताक़ताऊं था ज़्यादती था कयो कंहिं तरह सां, पोइ तव्हां चङो कमु अॻिते कोन था मोकिलियो। छो जो ज़ाल ऐं मुड़ुस जो तालुक़ु जेको आहे न, अलाह पाक ख़ुदि मुक़ररु कयो आहे। ऐं इहा ॻाल्हि यानी हक़ु ठारायल आहे न, उनमें गुनाह न आहे न। त पोइ गुनाह न आहे त माना अलाह पाक जेका शइ इजाज़त ॾिनी आहे जॾहिं उहा कबी त उनमें सवाब ई थींदो न। माण्हू ईअं छो न सम्झे। पर जेकॾहिं उन में ज़ाती थींदी, कमी बेशी थींदी, औरत जो हक़ मरंदो, जेकॾहिं उन सां ज़ाती थी त पोइ तव्हां पंहिंजे अनफुसकुम माना पंहिंजे लाइ अॻिते चङाई कोन मोकिली असां। पोइ अलाह अॻिते वरी छा थो चए, वतकुल्लाह, अलाह खां ॾिजो। भले अलाह खां ॾिजो जी ज़रूरत कहिड़ी आहे हिते। जॾहिं अलाह चई छॾियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, जॾहिं बि वतकुल्लाह छो आयो, कमाल न आहे। इन तालुक़ में जेका ही हेठियों जेका आयत आहे न, इंसान खे अखियूं ऐं दिमाग़ पंहिंजो खोलणु खपे, कननि खे खोलणु खपे, इन्हनि शयुनि खे ॾिसणु खपे, सही ॿुधणु खपे। बुग़्ज़ दिलि मां कढिजे। अलाह जी आयत ते ॾोह ॾियण जे बजाए पंहिंजी दिलि खे खोले, पंहिंजे दिमाग़ खे खोले, त अलाह पाक जी आयत खे सम्झिजे। पढ़िया 4 दर्जा कोन आहियूं, अलाह जी आयत ते एतिराज़। अलाह पाक ईअं कीअं चयो आहे औरतुनि लाइ तमामु ज़्यादती थी वई औरतुनि सां, औरतुनि खे को हक़ ई न मिलियो। अलाह बहितर त ॼाणे, पर हिते आयत क्लियर लिखी पई आहे। तव्हां ॾिसोसीं पूरी आयत त ॾिसो, अध आयत जो मतिलबु कढी तव्हां क़ुर जी आयत खे ग़लति चवंदव। तौबा नऊज़ बिल्लाह मिन। ज़ालूं अवां जो पोख आहिनि, अवां लाइ एॾो सुहिणो लफ़्ज़ आहे जंहिंखे ॿी तरह सां तशरीह करणु त माना अलाह जी तमामु इहा त इंतिहा आहे। इन को वधीक बहितर थी कोन थी सघे, छो जो ही अलाह जे इल्म सां तशरीह थियल आहे न, ज़ाल ऐं मुड़ुस जे रिश्ते जी। ज़ालूं अवां जो पोख आहिनि, अवां लाइ पोइ अचो पंहिंजी पोख न जॾहिं वणे वते ऐं पाण लाइ चङा कम अॻिते मोकिलियो। ख़बरदार, वरी अॻिते छा थो अचे, अलाह खां ॾिजो। वअलमू, ऐं ॼाणे छॾियो। ॾिसो लफ़्ज़ ॾाढो, इहो बि ॾाढो ॾुखियो आहे। वअलमू, ॼाणे छॾियो, माना ख़बरदार, ॼाणे छॾियो। इहो छा ॼाणे छॾियूं, अन्नकुम, त बेशक अवीं मुलाक़ूहु, साणस मुलाक़ाती थींदव। अलाह सां मिलणो अथव अॻिते हली। कमाल आहे, कमाल जी कॉम्बिनेशन आहे, कमाल जा लफ़्ज़ आहिनि। सुभान अल्लाह चइजे अलाह पाक जे लफ़्ज़नि ते। एॾी अखर लफ़्ज़ घणा आहिनि ऐं एॾी शइ जी वज़ाहत थियल आहे जो इंसान बयानु कोन थो करे सघे। वतकुल्लाह वअलमू अन्नकुम मुलाक़ू, अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि कई आहे, कमाल न आहे। जन्नत जहनम जी ॻाल्हि न कई आहे त जन्नत थींदव जहनम थींदव, न, अलाह सां मुलाक़ात कंदव। ख़ुदा खां डिॼो इन मामले में, औरतुनि जे बारे में, ऐं जेको अलाह हुकुम कयो औरतुनि जे बारे में, उहा शइ ज़हन में रखो। ऐं पोइ अलाह पाक चए वबशिरिल मोमिनीन, ऐं अलाह साईं चए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। मोमिन केरु आहिनि, जंहिं ईमान आंदो। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तोखां सुवाल पुछियो अथऊं, अलाह जो जवाबु अची वियो, त हाणे अलाह इहा सॼी ॻाल्हि करे छॾी। उन खां पोइ जेको हिन ते अमल कंदो वबशिरिल मोमिनीन, बिशारत ॾेई छॾनि। हाय हाय, बशारत ॾेई छॾनि। सुभान अल्लाह। हर्सुन चइबो आहे, अंग्रेज़ी में इन जो तर्जुमो थियल आहे टिल्थ, यानी लैंड जेका कल्टीवेशन लाइ तयारु हुजे। औरत बिल्कुलु ईअं लकुम, तव्हां लाइ आहे इहा, ठीकु आहे न, मर्दनि जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो उन में ज़मीन जो मिसाल असां कीअं ॾिनो आहे। ॾिसो ज़मीन में दाणो पोखींदो आहे, साॻी ॻाल्हि मर्द ऐं औरत जे मामले में, ठीकु। उन खां पोइ उहो को फुटंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फुटंदो, अॻिते हली फसल तयारु थींदो। साॻी ॻाल्हि इंसान जी आहे न। ऐं जॾहिं माण्हू ज़मीन में पोखींदो आहे, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, ज़मीन में जंहिंजी बि हूंदी आहे त ज़मीन मिल्कियत जेको आहे न, वनी ऐं बनी चवंदा आहिनि असां सिंधी में न, हुन ते माण्हू जान ॾींदा आहिनि। साॻी ॻाल्हि हिते आहे। ॾिसो ज़मीन ते झड़ा थींदा आहिनि, पर ज़मीन में जॾहिं माण्हू फसल, उहो अलॻि ॻाल्हि थी वई, जेकॾहिं फसल जो ॿिज पोखींदो आहे, केॾो इंतज़ारु हूंदो आहे त कॾहिं थो इहो गुल निकिरे।
पोइ चाहे हिकिड़ो टमाटे जो तव्हां घर में पोखियो, वाङण पोखियो, खणी थो तव्हां फूदनूं पोखियो, कुझु बि थियो, उहो पंहिंजी जाइ ते, तूरी पोखियो, कद्दू हुजे, पर ज़मीन में बि जॾहिं माण्हू फ़सुलु हणे थो पियो एकड़नि जा एकड़, त इंतज़ारु कंदो आहे त कॾहिं थो इहो निकिरे, हुनखे पाणी ॾींदो, ख़्यालु कंदो, नंढड़ो थियो वॾो थींदो त वरी जीत खां बचाईंदुसि। इंसानु अहिड़े नमूने न आहे छा? जॾहिं औरत मर्द जो तालुकात थियो, इंतज़ारु हूंदो आहे, झटि खां पोइ जेकॾहिं अलाह साईं कंहिंखे औलाद सवेर कॾहिं देरि, कंहिंखे न मिले त अलाह बहितर थो ॼाणे उहो, पर जेके थिए थी नॉर्मली, त उहो पोइ कीअं औरत जो ख़्यालु औरत पंहिंजो बि ख़्यालु रखंदी आहे, पंहिंजे ॿार जो बि ख़्यालु रखंदी आहे, ऐं मर्द औरत जो ख़्यालु रखंदो आहे, सॼी फैमिली हुनजो ख़्यालु रखंदी आहे, हा न? जॾहिं उन वक़्तु छा थींदो आहे? खाधा पीता ॿियूं शयूं, असांजे मुआशिरे में गुरबत आहे, न दवाऊं, न बिस्कुट, न डॉक्टर चवंदो वञी आना खा सुबुह शाम, हिते बि ॾाणू वठी खा, भई ॾाणू जी ताक़त त हुजे। बहरहाल उहो बदकिस्मती आहे असांजी, जेके ज़ालिम वेठा आहिनि जिन जायुनि ते, उहे अस्पताल जा फंड खाई वञनि, माण्हू ग़रीब वेठा हुजनि, व्हील चेयरूं न हुजनि, वरी इन ॻाल्हि ते ईंदासीं त ॻाल्हि वधी वेंदी। पर ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, जेके अस्पतालुनि जा इंचार्ज वेठा आहिनि या ॿियनि जायुनि ते जिते बि इंचार्ज वेठा आहिनि, माण्हुनि जा हक़ ॾियो, उन खां अॻे जो तव्हांजी ताक़त ख़तमु थी वञे, रिटायर बि थी वेंदो या खणी ज़िंदगी में रिटायर थी वञो, पोइ तव्हांखे अलाह सां मिलणो आहे, उहो जवाबु ॾींदो, हर को पंहिंजा तयारु रखे, जेकर आहिनि कंहिंखे त न आहिनि, कोशिशि त कयो पंहिंजी चङाई जी, पोइ जेतिरो थी सघे कयो, त इहा शइ ख़्यालु रखिबो, हुनजो ॿाड़ो थींदो, ज़िंदगी बदिलजी वेंदी, हा न? सॼो साहु हुन में ॿाड़े में, उन खां पोइ अॻिते हलंदासीं त पोइ वरी हाणे सॉरी थोरो कंहिं घर में वेठाऊं। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां तुक़दिमु अनफुसिकुम, पंहिंजे लाइ चङाई अॻिते मोकिलियो, त चङाई जो मतिलबु छा आहे? तव्हां साईं हिकिड़ो मिनट माहौल कंदो, हा थोरो हुनखे ब्रेक थो कयां, आई एम सॉरी, वेरी सॉरी, रिकॉर्ड खे मां थोरो ब्रेक कयां, हा सॉरी अबाउट द इंटरप्शन। अच्छा, हाणे ॻाल्हि कयूं पिया पाण इन जी, त ॾिसो हाणे जॾहिं ॿारु थियो त उनजी ज़िंदगी बदिलाए छॾींदो, माउ पीउ जी बि ऐं सॼी फैमिली जी। पोइ ममा तुक़दिमु जेको लिखियलु आहे न हिते, वक़दिमु लिअनफुसिकुम, पंहिंजे लाइ चङाई मोकिलियो, उन चङाई में छा आहे? ॾिसो ही कुदरत जी हिसाब आहे, ॿार खे तइलीम ॾियो, ऐं छड़ो तइलीम न, तइलीम सां गॾु तरबियत हुजे, सुठो इंसानु थींदो, मुआशिरे लाइ बि चङो, पंहिंजे घर भातियुनि लाइ बि चङो। तइलीम ऐं तरबियत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भई छड़ो यूनिवर्सिटी में माण्हू पढ़े पियो, क़ुर जी का नॉलेज न हुजे, क़ुर उहे पढ़ंदा जेके मदरसे में दाख़िल थियनि, जेके मदरसे में दाख़िल थियनि उनखे का न मैथमेटिक्स जी ख़बर, न जोग्राफी जी ख़बर, न हिस्ट्री जी ख़बर, पंहिंजे धुन में पिया छड़ो पियो क़ुर जी ॻाल्हियूं कंदा, जेके माना खां बग़ैर छड़ो हिफ़्ज़ करिणो आहे। ईअं छो हुजे? ॿई ॻाल्हियूं गॾु करणियूं आहिनि, तइलीम हुजे ऐं तरबियत बि हुजे, त जी उहो इंसानु भलो थिए, पंहिंजे माउ पीउ लाइ, भेण भाउ लाइ, मुआशिरे जे लाइ, फैमिली जे लाइ, सभिनी माण्हुनि जी चङाई हुजे न। अच्छा, हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको अन्ना लफ़्ज़ आहे न, मां जेका ॻाल्हि पई कई, उहा अन्ना जो मतिलबु आहे वेन, माना जॾहिं, ऐं जेको हिन जेकी माना लिखी आहे न, हीउ क़ुर हाइफ़्ज़ मां आई, मां तव्हांखे मोकिलींदुसि लिंक, त हीउ जेको चए थो त सो अप्रोच देम, माना औरतुनि जे लाइ कंसेंससली, यानी ईअं न हुजे त जॾहिं पंहिंजी मर्ज़ी आहे त उहो लाज़मी थी वञे, जेकॾहिं औरत जी मर्ज़ी हरू भरू, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल को तबियत ख़राबु आहे, का ॿी का ॻाल्हि आहे, त हिन इहो जेको कंसेंसली कनि, माना ॿिन्ही जी मर्ज़ी हुजे, जेकॾहिं थोरो घणो ईअं हुजे, इहो ॾाढो सुठो तर्जुमो आहे, खणी ईअं थिए न थिए खणी, पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा, छो जो कम से कम इहा सूरत त न हुजे न, त जेकॾहिं कंहिंखे का प्रॉब्लम आहे, का तकलीफ़ आहे, का ॿी का ॻाल्हि आहे, त उन में कम से कम उनजो ख़्यालु त रखियो वञे। सो हीअ जेको ॿी ॻाल्हि नंढी तव्हांखे ॿुधाइणी, तव्हांखे इंट्रस्टिंग आहे थोरी, त हीअ अन्ना जेको असां लिखंदा आहियूं न, हीअ अलिफ़, हिनखे चवंदा आहियूं डेगर अलिफ़, डेगर माना अलिफ़ खंजरी आहे, इहो खंजर वांगुरु हूंदो आहे न, नंढिड़ो ईअं ठहियो हूंदो आहे ॼण खंजर आहे, हिनखे अरबी चवंदा आहिनि अलिफ़ खंजरी आहे, ठीकु थियो। हाणे इहे थी हिते, हाणे ॿी ॻाल्हि इहा, ही ॿ शयूं अहम आहिनि, हिन में ॾाढियूं सुठियूं लॻियूं, वेन एंड कंसेंससली, जॾहिं तव्हां चाहियो, ठीकु आहे न, को पाबंदी कोन्हे न, शादी थी वई त पोइ पाबंदी छाजी, जॾहिं तव्हां चाहियो ऐं मुनासिबत सां, वला आलम, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे अचूं था पिया, जेका असां इहो चयोसीं त अलाह खां ॾिजो, ॼाणो त अवी साणसि मुलाक़ाती थींदड़ आहियो,
ऐं वरी मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। ठीकु थियो। हाणे हलूं था 224 खां 226 ताईं कसम बाबति। अलाह पाक चए थो पियो त वला तजअलू, तजल तव्हां अॻे पढ़ी आया आहियूं न, त अलाह साईं पियो त मां आदम अलैहिस्सलाम खे ठाहियां थो पियो पंहिंजो ख़लीफ़ो तजल, जाल माना न ठाहियो अमी अलाह जे नाले खे ढाल, उर्ज़तन माना ढाल, न ठाहियो अमी अलाह जे नाले खे यानी अलाह जे कसम खे ढाल पंहिंजनि कसमनि लाइ चङाई करणु ऐं परहेज़गारी करणु ऐं माण्हुनि जे विच में सुलह कराइण खां यानी पासो करण खां। टे ॻाल्हियूं आहिनि। कसम खणी हिकिड़ो हूंदो आहे त अॻे छा हूंदो त अरबनि जे हुन में सोसाइटी में इहो हूंदो त कसम जाम खणंदा, वल्लाही 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 वल्लाही, जेका ॻाल्हि हूंदी वल्लाही, का ॻाल्हि हुजे न हुजे वल्लाही। ठीकु आहे न। पर पोइ ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक चयो त हाणे हीअ जेके ऐमान थींदो आहे न, ऐमान कुम तव्हांजा कसम, उन्हनि कसमनि खे ढाल, त इन में हिकिड़ो शान नुज़ूल बि आहे उनजो जेको आहे, हुन में शान नुज़ूल बि आहे त माना कंहिं फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं ॿ पाण में कारोबारी माण्हू हिक ॿिए खे धोखो ॾिनो, ॿ भाउरनि पाण में विड़ी पिया फॉर एग्ज़ाम्पल, टियों सुलो कराइणु चाहे पियो पर हिकिड़े कंहिं ॿिए जी न ॿुधी, छा न थियो, फॉर एग्ज़ाम्पल ईअं मामला थियनि था पिया न। हिकिड़ो माण्हू एतिरो नाराज़ थियो, मां कसम कसम अलाह जो मां तव्हांजे विच में न ईंदुसि, बसि मुंहिंजो कसम आहे हाणे मां तव्हांजे विच में असुलु न ईंदुसि। अलाह पाक चयो त अलाह खे विच में न आणियो, अहिड़ा कसम न खणो, छो जो तव्हां पाण खे रोकियो था चङाई करण खां, परहेज़गारी करण खां ऐं माण्हुनि जे विच में सुलह करण खां। इहे कसम न खणो, अलाह खे विच में न आणियो हिन में। ठीकु आहे न। त अलाह समीन अलीम, अलाह ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। जेकॾहिं इन में इहो आहे त जेकॾहिं तव्हां कसम खणी बि चुको अहिड़ा, पर चिंता त मौक़ो ॾिसो था पिया त इन करे न रुकिजी वञो त हाणे मां कसम कयां, मां कीअं कयां, नो, उहो कसम टोड़ियो, चङाई कयो। ॾिसो अलाह पाक क़ुर पाक में केॾो तरग़ीब थो ॾे चङाई जे लाइ। हिक खां मथे ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें हूअं केॾियूं पाबंदियूं आहिनि, कसम खणण ते, कसम टोड़ण ते कफ़ारो आहे। अलाह पाक चए थो जो सुलह जी ॻाल्हि अचे थी ॿिनि माण्हुनि में, परहेज़गारी में, चङाई करण में, त तोखे अलाह खे विच में न आणियो, अलाह पाक पंहिंजी पाबंदी कढी छॾी। अलाह ला युआसिब ला युआखिज़ुकुमुल्लाहु बिल्लग़्व, लग़्व चवंदा आहियूं बेकार, फी ऐमानिकुम, तव्हां ऐमानिकुम माने तव्हांजा कसम, लघु कसम, अजाया कसम खणी छॾिया, हाणे कसम आहे यार मां तो हाणे कोन ईंदुसि, ख़बर बि न आहे त मां छा चयो, छड़ो ईअं ई बसि, वल्लाही यार तूं त सफ़ा बेकार माण्हू, वल्लाही तोसां ॻाल्हाइणो न आहे हाणे, बसि वल्लाही हाणे तोसां न ॻाल्हाइबो, बसि सुभाणे शाम जो फ़ोन कई बीठा आहियूं। इहे कसम ई न आहिनि, इन्हनि ते अलाह पुछा न कंदो। पर वलाकिन, लाकिन छा आहे, लेकिन, वलाकिन ऐं लेकिन, युआखिज़ुकुम पकड़ींदो, बिमा कसब्त कुलूबुकुम, जेका कसब्त माना जेको कमु कयो, हा न, कसब्त माना कसबत, कसबत माना जेको तव्हांजे कमु कयो, कुलूबुकुम तव्हांजे दिलनि, जेकॾहिं तव्हां दिलि सां नियत करे कसम कयो ऐं पोइ का ॻाल्हि तव्हां कसम टोड़ियो, अलाह हुन ते पकड़ींदो। पर उहा ॻाल्हि अलॻि थी वई, सुलह वारी उहा अलॻि थी वई। अलाह त वल्लाह गफूरुन हलीम, अलाह बख़्शनहार बि आहे, बुरदबार बि आहे। उन्हनि ते न पकड़ींदो, अलाह बुरदबार आहे, नंढी नंढी ॻाल्हि खे वठी कोन बीहंदो, हीअं छो कई, हीअं छो कई, जॾहिं दिलि चए ई न मुंहिंजी, जेको मां कयां थो पियो मुंहिंजी दिलि कोन थी चवे, ईअं ई थी थो वञे। ॿिए समझ करे कयो, ईअं बि कयो, सोसाइटी में हले थो, ज़बान ते हली वियो, पर मुंहिंजो को मक़सदु कोन हो कसम खणण जो, अलाह हेॾे ते कोन थो पकड़े। ठीकु। लिल्लज़ीन यऊलून मिन निसाहिम तरब्बुस अर्बात अशहुरिन, जेके पंहिंजी ज़ालिन माना ज़ालिन जे सुबत सां जेके फितरी जी तालुक आहे उनजी बाबति जेकॾहिं को कसम खणी था वेहनि त मां हिन खां परे रहंदुसि, त पोइ वधि में वधि 4 महीना आहे। जेकॾहिं अहिड़ो को कसम खणे थो पियो, पंहिंजा बिस्तर अलॻि करे थो, ॿियंदि रहे थो, कुझु बि न आहे, तालुक नथो रखे, हा न, तालुक घर में भले हुजे फॉर एग्ज़ाम्पल, पर अगेन उहा ई थी वई त तालुक कहिड़ो, जेको फितरी तालुक आहे इंसान मर्द ऐं औरत जो, जेकॾहिं उन खां हटी थो वञे, छो जो हुनखे मामिलो रखिणो न आहे, त पोइ चए थो मुंहिंजो वास्तो न आहे, बसि असां मूंखे नथो लॻे असां गॾु रही सघंदासीं। ठीकु आहे, घर में बि रहनि था, पर रहणो माना एक्चुअल गॾु रहणो न आहे, एज़ अ ज़ाल मुड़ुस। ठीकु। पोइ जेकॾहिं उन वक़्त में फ़इनफ़ाउ, उन वक़्त में जेकॾहिं कंहिं रुजू कयो, फ़इनल्लाह गफ़ूर रहीम, त बख़्शण में, पर पोइ का वॾी ॻाल्हि कोन्हे का, कसम इहो खणो आहे, टोड़े वापसि माण्हू ज़ाल सां तालुक काम करे थो पियो, त अलाह बख़्शण वारा,
न फ़क़ति बख़्शणहार आहे, उन सां गॾोगॾु छा आहे रहीम महिरबान आहे। अलाह कंदो तव्हांजी दिलि में वधीक नरमी ईंदो। ऐं वधि में वधि जेको ग़लीज़ कमु दुनिया में कोठियो वियो आहे, जेको शैतानियुनि खे अमल कोठियो वियो आहे, असां पढ़ी आया आहियूं, उहो आहे ज़ाल ऐं मुड़ुस विच में जोड़ो विझणु। ठीकु आहे, जेके जादू सिखंदा अॻे यहूदी इहो ई कमु कंदा, उन ते अलाह उन्हनि खे चयो आहे त इहो लानती आहिनि। ठीकु थियो। हाणे अॻिते हलो 227 ऐं 28 असांजो आख़िरी आहिनि ॿ इंशा ताला। इन में कहिड़ी ॻाल्हि आई आहे, हिन मीसाक आयो आहे, यानी निकाह जी ॻाल्हि आई आहे, पर लफ़्ज़ निकाह न आयो आहे, लफ़्ज़ मीसाक आयो आहे। इहो क़ुर जो कमाल आहे। अगेन निकाह हुजे न त निकाह जी माना अलॻि थींदी, हूअं थोरो मीसाक में थोरो माना वधी वेंदी। ऐं वरी तलाक जो ज़िक्र बि आयो आहे। कहिड़ो? वैन अज़मुत तलाक। ऐं जेकॾहिं तलाक जो पको इरादो कयाऊं, जेकॾहिं हिकिड़ो इंसानु आहे घर में जेको आहे अणबण थिए थी पई, नथा रही सघनि, अलाह पाक चए छा थो? ऐं जेकॾहिं तलाक जो पको इरादो थी वियो, अज़म माना अज़म कबो आहे न, पको इरादो कबो आहे। फ़इन अल्लाह समीउन अलीम, त भली कनि, ठीकु आहे, ठीकु आहे। छो? यकीनन छा आहे, अल्लाह ॿुधंदड़ आहे, ॼाणंदड़ आहे। ॿुधंदड़ ॼाणंदड़ जो थियो आहे, हुते हलीमुन करीम न आयो, ॿिया लफ़्ज़ न आया। समीउन अलीम, ॿुधंदड़ आहे ऐं ॼाणंदड़ आहे। भई जेकॾहिं तव्हां कंहिंसां नाहक था कयो, कंहिं छोकिरी खे तलाक ॾियण जो तव्हां सोचो था पिया, ऐं तलाक जूं धमकियूं असांजे मुआशरे में एॾियूं आम आहिनि, हीअं कंदीअ त तलाक, हीअं कंदीअ त हीअं, हीअं कंदीअ त पंहिंजे घर हली वञ। छो? औरत जा अॻिते अचूं था पिया, हिकिड़ी ॿी ॻाल्हि अॻिते ईंदी। इहो अलाह पाक बार बार पाण खे विच में थो आणे हिन मामलनि में। फ़इन अल्लाह समीउन अलीम, अलाह ॿुधंदड़ आहे ऐं ॼाणंदड़ आहे। ॿुधंदड़ आहे, जेकॾहिं तव्हां ज़ाती कई ऐं छोकिरीअ दांह कई अलाह खे, त तव्हां पकड़ थींदी। ऐं जेकॾहिं साॻे नमूने सां जेकॾहिं औरत ज़ाती कई आहे ऐं मर्द मजबूर थो थी वञे, त पोइ अलाह खे दांह ॾींदो त मुंहिंजे लाइ त मसइलो आहे, त पोइ अलाह ॾिस ॼाणींदो, ॿुधंदड़ आहे ॿिन्ही जी। या जेकॾहिं ॿई नथा कनि, उन जेको पीउ माउ आहे, जेकॾहिं उहे ॾिसनि था पिया का ज़ाती कंहिं छोकिरी सां, जेका अॼुकल्ह असांजे मुआशरे में तमामु आम आहे, ऐं पाण खे माण्हू सम्झनि था वॾो माना नेक था सम्झनि, पर मामिलो औरतुनि सां सही नथा रखनि, ख़ासि तौर ते ज़ाल सां ग़ुलामी। त पोइ समीउ आहे, अलीम आहे, ॼाणंदड़ बि आहे। उहो ॼाणे थो दिलनि जा हाल, भई ग़लति था चओ या सही था चओ, ज़ुबान मूं कहिड़ी थी निकिरे या दिलि मूं कहिड़ी ॻाल्हि थी निकिरे, उनजी तव्हांजी नियत कहिड़ी आहे, अलाह ॼाणींदो आहे। केॾो तमामु क्लियर आहे, वाज़िह आहे। उन खां पोइ आख़िरी आयत आई 28। हाणे हिन जा ॿ पाठ थींदा, 28 जा ॿ आहिनि, हिकिड़ो हे आहे, ॿियो अॻिते हलंदो। वल मुतल्लक़ात यतरब्बस्न बिअनफुसिहिन्न सलास कुरूइन। ऐं तलाक ॾिनल ज़ालूं पाण खे ॿिए निकाह करण खां 3 हैज़ जलीन, माना जेको पीरियड जो टाइम हूंदो आहे 3 दफ़ा, 3 माना ओतिरा रहणु खपनि। हाणे इन में वॾी हिकमत आई आहे। छो? इन विच में इंसान खे वारो त ख़बर पइजी थी वञे त भई जेको जेकॾहिं ॿारु थियणो आहे, त छो जो ख़बर पए न कंहिंजो, अॼुकल्ह त खणी DNA टेस्ट आहिनि, हे आहिनि, हो आहिनि, ख़बर थी पए त को कंहिंसां तालुका कंहिंजो कीअं आहे, कहिड़ो। पर अॻे त न हूंदा न, त सलाह सां पूरो माना अलाह पाक जी हिकमत इहा आहे त 3, छो जो उन विच में कंप्लीट इंसान खे ख़बर पइजी थी वञे मुंहिंजे पेट में कुझु आहे या न आहे। वरी अलाह पाक ते छा थो चए, ऐं अलाह वला या हिल लहुन्न ऐं यक्तुमन, कतम माना लिकाइण, हा न, जेको आहे। ऐं अलाह संदसि ॻभेड़नि में जेको रहम में मादर में जेको चवंदा आहियूं असां, जेको ॿारु आहे या पैदा कयो आहे अलाह पाक, सोखे लिकाइण न रवा आहे। जेकॾहिं औरत खे ख़बर आहे त मुंहिंजे पेट में ॿारु आहे, त उनखे लिकाइणो न आहे। थी सघे थो मुड़ुस सां भले दुश्मनी हुजे त छॾे, ॿाहिरि मान खे ॿुधायां ई कोन थी, ॿी शादी करे छॾे माण्हू, ग़लति। जेकॾहिं आहे ॼाणे थी त ॼाणे थी, त नथी ॼाणे त न आहे। लिकाइण जी ॻाल्हि तॾहिं हूंदी आहे जॾहिं माण्हू ॼाणींदो आहे, लिकाइबो तॾहिं आहे। मूंखे ख़बर ई न त मां छा लिकाईंदुसि, त अलाह पाक लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु कयो आहे, लिकाइण। लिकाइण माने ॼाणे थी पोइ नथी ॿुधाए, त पोइ छा आहे, रवा न आहे, इहो जाइज़ न आहे। या हिल, हिल माना हिलाल मां ईंदो आहे न, उन्हनि ते जाइज़ न आहे, हलाल न आहे इहा ॻाल्हि। मा ख़लक़ अल्लाह फी अरहाम हिन, उन्हनि जे रहम में जेको अलाह पाक ख़ल्क़ कयो आहे, उन्हनि खे ॿुधाइण लाज़मी आहे, ज़ाहिर करिणो आहे उनखे। इन कुन युमिन बिल्लाह, ऐं अलाह पाक कंडीशन कहिड़ी रखी आहे, अजीब ॻाल्हि आहे। ईअं न त अलाह को डिॼनि थियूं या अलाह को डिॼनि थियूं या जन्नत को डिॼनि न त दोज़ख में वेंदियूं, न। जेकॾहिं अलाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदियूं आहिनि, त अलाह खे मञनि, क़यामत जे ॾींहं खे मञनि, त पोइ इहो न लिकाए।
उहे कंडीशन आहे। जेको अलाह खे न मञींदो उहो भले लिकाए, जेके आख़िरत जो भउ न आहे भले लिकाए। हाणे इन जो आख़िरी पार्ट आहे, इनशाला असांजो टाइम जे हिसाब सां हलूं था पिया, छो जो असां 10 मिंट लेट शुरू कयोसीं, असां 5-8 मिंट अञा आहिनि। वाह बुऊलत हुन, बुऊलत माना उन्हनि जा मुड़ुस, जेको न फीमेल जो मुड़ुस या जो मर्द ज़ाल, संदन मुड़ुस माना औरतुनि जा मुड़ुस, हू न लिकाइनि, ऐं वरी संदन मुड़ुस हक़ बि रद हिन फी ज़ालिक इन अरादू इस्लाह, वरी इस्लाह जो लफ़्ज़ आयो आहे, हक़ जो लफ़्ज़ आयो आहे। हक़ छा आहे? ऐं संदसि मुड़ुस उन्हनि औरतुनि जा जेके वधीक हक़दार आहिनि संदन मोटाइण जा। हाणे इहो फ़िक़ जो मसइलो आहे त केतिरियूं तलाकुनि में 3 आहिनि या 2 थियूं या हिकिड़ी थी या केतिरा ॾींहं थिया, उहो तलाक मोटाए सघिजे थी या न, उहो फ़िक़ जो मसइलो आहे। पर अलाह पाक फरमाए थो ऐं संदन मुड़ुस वधीक हक़दार आहिनि संदन मोटाइण जा, उन मुदत में जेकॾहिं सुधारो घुरनि था त। इन करे 4 महीना रखियो वियो आहे हक़ीक़त में त पाण खे अलॻि रखनि। 4 महीननि खां पोइ फ़ैसिलो कंदा त भले तलाक ॾेई छॾनि। उन 4 महीननि जी वॾी हिकिड़ी हिकमत आहे त उन में माण्हू कूल डाउन थींदो आहे, ॿियूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि त को रही सघे थो, नथो रही सघे, एसोसिएशन आहे, साल आहे, ॿार आहिनि, इहे सभु डिस्टर्ब थी थो वञे त मुआशिरो। इन करे उन ॾींहंनि में पंहिंजे माण्हू थोरो जेको कावड़ में हूंदा त उनखे बि पंहिंजो टाइम मिली वेंदो आहे विसारण में किन ॻाल्हियुनि खे। ठीकु आहे न, इंसान आहे न, काई ॻाल्हि विसरी वेंदियूं, 3-4 में नयूं घणो ॻाल्हियूं ईंदियूं, पुराणियूं विसरी वेंदियूं, पोइ नया मसइला हूंदा त वरी माण्हू गॾिजी वेंदो, ज़ाल मुड़ुस गॾिजी हूंदा त वरी नयुनि ॻाल्हियुनि खे मोन ॾींदा। केॾो हिकिड़ो निज़ाम आहे ज़बरदस्त क़िस्म जो अलाह पाक जो। वरी अलाह पाक ॿी ॻाल्हि हिते चए थो पियो, ॾिसो वला हुन मिसल लज़ी अला हिन बिल मारूफ़, हाणे ऐं जहिड़ा मिसल माना बराबरि, जहिड़ा हक़ ज़ालुनि ते आहिनि मर्द जा, माना तहिड़ा ज़ालुनि जा आहिनि मुड़ुस ते। अला हिन बिल मारूफ़, चङीअ तरह सां, मर्द जे मर्ज़ी सां न आहिनि त तुंहिंजा हे हक़ आहिनि, तुंहिंजा हे हक़ न आहिनि, बिल मारूफ़। केॾी वॾी क्लियर आयत आहे इहा असांजे लाइ। असांजे मुआशिरे में औरतुनि जा हक़ मर्द मुक़ररु कंदो आहे। पाण कूड़ ॻाल्हाए त ॻाल्हाए सघे थो, मर्द औरत न ॻाल्हाए। पाण माई सां मिले मिली सघे थो पियो, औरत खे पाबंदी आहे, मर्द खे इजाज़त आहे पाण जिते वञी मिले। उन खां पोइ घर में जेकॾहिं का नुक़सानु थियो मर्द खां, अरे यार ग़लती थी वई, ॾाढो अलाए छो मुंहिंजी तबियत ईअं आहे, जेकॾहिं औरत उहा ग़लती थी वई उनखे पकड़ ॻिची को वठी करे सज़ा ॾियोसि। कहिड़ो तरीक़ो आहे इहो? माना ग़लती मर्द खां थिए त उहा जाइज़ आहे, औरत खां थिए त उहा जाइज़ न आहे। मर्द भुली वञे त उहे जाइज़ आहे, औरत भुली वञे त हुनजो गुनाह आहे। कमाल आहे। औरत सिर्फ़ु जेको आहे मतिलबु मर्द जे मर्ज़ी ते हले, असांजे मुआशिरे में तमामु घणी आहे इहा ॻाल्हि। अलाह साईं असां सां राम करे। इहा अलाह साईं अदनान जी तव्हां ॿुधो उस्ताद नौमान जी, उन बि इहा ॻाल्हि चई आहे त वी एज़ हस्बैंड जेके हिते वेठा हुआसीं हाल में, whoever are husbands should be careful, should be very careful about the wife, about their wives. उन जा ख़ुदि इहे लफ़्ज़ आहिनि, इहो मां हिते वरजायां थो, उन उस्ताद जा लफ़्ज़। हालांकि क़ुरान पाक अॻिते वञी चए थो पियो वलिरजाल अलैहिन दरजा, ऐं मर्द जो दर्जो औरतुनि खां मथे आहे मर्दनि जो, अल्लाह अज़ीज़ुन हकीम। पर वरी अलाह पाक अॻिते छा थो चए, लफ़्ज़ हाणे वरी अलाह पाक इस्तेमालु कया आहिनि पंहिंजे सिफ़त जा, अज़ीज़ुन हकीम। अज़ीज़ माना ताक़त वारो। मर्द मथां पाण खे सम्झे त पोइ मां औरत ते ताक़तवर आहियां, त हाणे त वाह वाह क़ुरान चई छॾियो, मर्द मथां आहे। असां जिते वेंदा आहियूं मुआशिरे में, साईं मर्द खे मथां आहे न औरत ते, भई मथां आहे त तव्हां जेको मथे पोज़ीशन ते हूंदो आहे उन खां पुछा बि वधीक आहे, उनजी ज़िमेदारी बि वधीक आहे। चवंदा न असां त जेका फैसिलिटी कम्स विद दी, जेको चवंदा आहिनि इहो माना अकाउंटेबिलिटी, अकाउंटेबिलिटी वधीक आहे न, जेके ज़िमेदारी तव्हां ते वधीक आहे त अकाउंटेबिलिटी वधीक आहे। जेकॾहिं इंसाफ़ न कंदव त पुछा थींदी। अल्लाह अज़ीज़ुन हकीम। अल्लाह पाक ख़तम किथे कई आयत, अल्लाह ग़ालिब आहे, मथां तो सम्झो त मां ग़ालिब थी वियो आहियां, ताक़त आहे मुंहिंजी हर शइ आहे, हिकमत आहे। अल्लाह पाक हिकमत वारो। औरत खे जॾहिं मर्द खे औरत ते ग़ालिब रखियो अथई त किन खे एतिराज़ आहे, इहो त साईं बराबरि हुजे। बराबरि कीअं थींदो? सोसाइटी में बराबरी सां शइ न हलंदी आहे।
इहो लेवल्स थींदियूं आहिनि, गवर्नमेंट में बि लेवल्स आहिनि, सभु हिकु जहिड़ा थी वञनि, ईअं कीअं थींदो? पोइ निज़ाम कीअं हलंदो? घर हिकिड़ो निज़ाम आहे, नंढी लेवल ते निज़ाम आहे, उनखे हलाइणो आहे। औरत जा पंहिंजो ज़िमेदारियूं, मर्द जूं पंहिंजियूं ज़िमेदारियूं आहिनि। कंहिं हिकिड़े खे त लीड करिणो पवंदो न, 3 ॼणा 2 ॼणा सफ़र में वेंदा, हिकिड़े माण्हू खे अमीर करिणो पवंदो आहे, छो जो फ़ैसिलो केरु करे आख़िर? ॿ हिक जहिड़ी लेवल जा हूंदा त फ़ैसिलो न थी, अटकी पवंदा। इन करे त अलाह हिकु आहे। इन करे त अलाह ॿ कोन्हनि खे, न त ताक़त कंहिंजी हले हा, हिकिड़े जी ताक़त हलंदी अलाह जी बसि। उन जेको तॾहिं त पार्टनर कोन्हे को कोई हुनजो, अलाह त हिन ते ज़ोर घणो ॾिनो आहे त मुंहिंजो पार्टनर ई कोन्हे। पार्टनर हुजे त हुनजी ॿुधे न अलाह पाक, पार्टनर हूंदो हुनजो पासो वठंदो न, औलाद हूंदो त हुनजो पासो वठंदो न। अलाह हिकु आहे, अलाह सां को पार्टनर कोन्हे। उन खां पोइ जो मुआशिरो अचे थो पियो त मर्द खे अलाह पाक दर्जो ॾिनो आहे औरत ते, पर वल्लाह अज़ीज़ुन हकीम, अलाह ग़ालिब आहे, हिकमत वारो आहे। ऐं अलाह पाक इहो बि चयो आहे त औरत जा बि हक़ आहिनि, छड़ो मर्द असांजा कयूं वेठा आहिनि पंहिंजा हक़ मताऊं। हर शइ जो मुंहिंजो हक़ आहे, जॾहिं मां चाहियां जीअं चाहियां तीअं थिए, उन में 5 मिंट बि देरि न थिए मुंहिंजे हुकुम जे, न त इनराफ़ी थी वेंदी, न त औरत ते गुनाह आहे उहो। ला हौल वाला क़ुव्वत इल्ला बिल्लाह अल अज़ीम, ईअं बिल्कुलु बि न आहे। अलाह से असांखे रहम करे, असांखे अलाह ॼण जे क़ुर पाक जो इल्मु सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। समरी इहा थी वई त ज़ाल ऐं मुड़ुस जो जिस्मानी तालुक़ फितरत मुताबिक़ हुजणु खपे। अलाह जो कसम खणी पाण ते पाबंदी न आणणु खपे जो असां चङाई खां परे थी वञूं, जो माण्हुनि में सुलह न कराए सघूं। ॿी ॻाल्हि टी, मर्दनि यानी मुड़ुसनि जा औरतुनि यानी ज़ालुनि ते ऐं औरतुनि जा मर्द ते हक़ आहिनि मुनासिब, रीज़नेबल लिखियो पियो आहे अरबी में तर्जुमो। ठीकु थियो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त असां सेशन ख़तमु था कयूं। अल्लाह मर्ज़ुक़ुनल इस्तिक़ाम अलल हिदायह वल इस्लाम व अबिना अला दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमीन या रब्बिल आलमीन। ऐं पोइ बरकत अल्लाह पाक मूंखे ऐं अव्हां खे क़ुर अज़ीम में ऐं फ़ाइदो थिए मुंहिंजो ऐं अव्हां जो हिननि आयतुनि जे सिखण मां ऐं हिकमत वारे ज़िक्र मां। ओवर टू यू साईं इकबाल साहब। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मां पंहिंजी पंथो कयां इहा रिकॉर्डिंग। पोल आहे जेकॾहिं चओ त पोल कयूं, हिकिड़ो ई क्वेश्चन आहे सिर्फ़ु। भले पोल कयो, बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह कयो। हा, हिकिड़ो ई क्वेश्चन आहे, फ़क़ति हिकिड़ो ई बसि।